अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो दोस्तों अज जी इन वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल दर्दन जो देश जेको तमाम जल्द केटियन ते ऑनर थियण वारो आहे अचण वारो आहे। तो हुन जी कास्ट में कड़ा कड़ा अदाकार शामिल हूंदा उहे तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। त दर्दन जो देश जो पेटियन ते तमामु जल्द अचण वारो आहे। हुन में अदाकारी कंदे नज़र ईंदा सिंध जा मशहूरु ऐं पाकिस्तान जा मशहूरु ऐं सीनियर अदाकार मेहदी लिगारी साहब। हुन खां अलावा हूंदा मंज़ूर मुराद ऐं एस भट्टी। इन खां अलावा तव्हांखे अब्बास गुल जेको हिकु सिंध जो हिकु बहितरीनु अदाकार आहे। हुन केतिरा ई सिंध खे मशहूरु ड्रामा ॾिना आहिनि, त उहो बि हिन ड्रामे में शामिलु हूंदो। हुन खां अलावा असद कुरैशी बि हिन ड्रामे में ॾिठो पियो वञे त हुनखे बि शामिलु कयो पियो वञे। हुन खां अलावा ज़ुल्फ़कार बुर्दी जेको पाण हिकु सीनियर अदाकार आहे, हू सुठी एक्टिंग कंदो आहे। हिन में हिनखे सुठो रोल ॾिनो वियो आहे जेको हिकु जीअं त तव्हां ॾिसंदा हुनखे सदाईं नेगेटिव किरदार में भराई हिन में हिकु सुठे किरदार में तव्हांखे नज़र ईंदो। हुन खां अलावा हिन में तव्हांखे अनीता महरम नज़र ईंदी, रिमशा शहज़ादी नज़र ईंदी ऐं ॿिया खोड़ सारा हिन में सीनियर अदाकार चूंडिया विया आहिनि। मामा लालू बि हिन में नज़र अची सघे थो ड्रामे में। त ॾिठो वञे त हीउ ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो अचण वारो आहे सिंधियुनि जे लाइ। जीअं त ॾाढनि जो ॾे तमामु जल्द ख़तमु कयो वियो आहे। हिन में या न पे अंदाज़ो लॻाए सघियो त ड्रामो को एतिरो जल्दी ख़तमु थी वेंदो, पर हुनखे एतिरो जल्दी ख़तमु कयो वियो त जो ख़बर ई कान पई त ड्रामो कीअं वाक़िअ थी वियो। त उमेदु कयूं था त जेको दर्दन जो देश तमामु जल्द अचण वारो आहे। हिकु बहितरीनु ड्रामो साबित थींदो सिंधियुनि लाइ ऐं हुन में हिकु सुठी कहाणी असांखे नज़र ईंदी। त फ़िलहालु त इहा वीडियो आहे, पर हाणे दर्दन जे देश ते हर रोज़ु नओं वीडियो ईंदो हिन चैनल ते। त चैनल खे सब्सक्राइब कंदा आहियूं, वीडियो खे लाइक कंदा। थैंक यू वेरी मच।